زین العابدین بعباداتہ باقرا فی علم الاولین والآخرین بمعلوماتہ صادقا فی اقوالہ کاظما فی جمیع احوالہ متمکنا فی مقام الرضا جوادا کفہ عند العطائہ ہادیا الی سبیل النجار عسکریا مع الغزاة مہدیا الی طریق الیقین غوث العالمین معین ملت والدین وأشرف الأولين والآخرين وصلوات الله وسلامه عليه وآله وأصحابه أجمعين. أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في القرآن الكريم: أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان اللہ. يا أيها الذين آمنوا استعينوا بالصبر والصلاة إن الله مع الصابرين. سبحان اللہ. قال الله تبارك وتعالى في شان حبيبه: إن الله وملائكته يصلون على النبي حق نبی یا رسول. يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. بآواز بلند درود پاک. اللهم صل على سيدنا ومولانا محمد وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين. یہ تمام تھکیل تھا لگو جن مونجی جگہ تے جلسہ تہاں کندا. خدا جا بانڑو خدا تہاں کی صحت ڈنی ہے. سائیں جن جی پیارے خلیفے سائیں محترم سکندر علی تنیو صاحب جنہیں عشق جو محبت جو بیان کہو کیڈی نے ڈکھن جی ہیر کھلی پئی. سبحان اللہ. سجو ڈے گھٹ ہوئی شام بھی ہوئی. محمد عیسیٰ کے فون کرے مجھے مودی عیسیٰ جی چھا تھی دو چیزیں اللہ سے بھلائی کا دو. اللہ جی نیک بانے مجھے مرشدن کریمن جے پیارے تقریر کئی تو مو گناہ گار کے بھی ہیر نہیں لگی ہوئی تھا. سبحان اللہ. کدے کدے این تھیندا کمائیندا بزرگان کھائیندا پانا ہوں. اللہ تعالیٰ انہوں کے سلامت رکھے. دوستو تمہاں کے اندازوں کو نے یہ جکا ڈیوٹی ہے
اج صبح عاجز کاتے ہو او پیارے گوٹھ کھوں باہر گوٹھ کرڑ چانڈیو میں کوڑو چانڈیو اللہ کوت کترو پرے ہو کل رات کاتے آسیں کراچی میں ٹیوڈیو کاتے آسیں کیٹی بندر تے اندازو لگایو یہ سفر یہ منزلوں کیے پہ طے تھن سبحان اللہ مالکن جی مرضی سان اج ویٹھا ہوں گوٹھ کانڈیرو کیریو میں فقیر بشیر احمد ان جے پٹر منظور احمد کیریو جی دعوت میں اترا جوانا ویٹھا ہو ایندا یوں سبنی دوستن کے خبر آ سستو ہی سولو تا کے چھڑیندا سی کون کلاک سوا ضرور تا سا کچہری کبھی ہن ایاں تے تھوڑی تا بھی ہمت کیو او بدھو تو تکڑو وڈیرو ہویو ان پانجے نوکر کھے چیو تا با گھوڑے کے پانی پیاریو تھئی چیزیں مکھے وات میں سورا چاچی وات میں سورا تا چا ما ٹھٹے جے مانن کھان بگال رائندو ہاں جاگا رہیو وڈیرے چس ابا گھوڑے کے پانی پیاریو تھے جی رس چیو مائی تا مکھے وات میں سورا وڈیرے چن جو دماغ خراب آ چاہس تو پانی گھوڑے کے پیار بھلا جے وات میں سور پان کے دست گھوڑے کے تو کونے نا جی ابا بدھی کونو تو جی بدھا پیو جی بو چمئی تو پیو تو گھوڑے کے پانی پیار جی رس باپ چمئی تا تھو پیو تو مکھے وات میں سورا آئیے وڈے رو پاوڑ میں تو سوٹی گئی جی تو جے وات سا مجھے گھوڑے جو کڑو تعلق آل جی رس تو بادشاہ بھی جی شو جی گھوڑو تو پانی گھوڑو پیندو پر تھو وری تو چاچو کندو جائے پیار سمجھو تھا نا ادھا کہ تھوڑو رگی کھلائے میں انہ جیلا تا تھوڑو تیار تھیو تقریر مقرر کدو پر تھوڑو نا تا انہیں کے ٹیک کڈیاری دا حال دو نا جی پانی گھوڑو پیندو پر انہیں کے تھوڑو پانی جلا آمادہ وری پانی پیان وارو کندو لیکن تھوڑو نا تو انشاءاللہ تعالی ساتھ دینا حال دو اللہ کدو ظاہرہ آواز ویٹھ لتا ہے پر پو سنگت سا موت دینوان کل ٹیوڈیو کا نمبر بند کرے چھلیان انجا 12 مہینوں پیو دے سفر جو خیر تھیو اور ربیع الاول جو خیر تھیو ہانے نمبر نا بند کرے ہانے بس رکی وائدہ نبھانا میں پورا ہوں دعا کا جو کھوڑا دوست کاوڑیا بیٹھا میں علی محمد ڈکھن بکنڈ پاسے میں بیٹھا ہوں دو کاوڑیا اللہ تعالیٰ سبنی دوستان کے سلامت رکھے مجھے دوستو اج ذکر کرنو مجھے محبوب جے بچڑن جو چھا خیالہ تبلیغ سائیں تو آنکھے کھوڑ کرے چڑیا سمجھن وارن جلا کافیہ اج جے کو کلاک سوا رب العالمین چورایو دل چوی تھی تو مجھے مصطفیٰ کریم جے دادلن ائیں لادلن جو ذکر کہو سبحان اللہ جے کہہ رہو کہ مجھے محبوب جانا پر مجھے رب جا بدادلہ سبحان اللہ مجھے رب جا بدادلہ تجو مجھے مصطفیٰ جا بھی دادلہ یقین کہو خدا جو قسم جنسان مجھے مصطفیٰ پیار کہو انہوں سا سونے ابو بکر بھی ڈاڑھو پیار کہو سونے عمر فاروق بھی ڈاڑھو پیار کہو سونے عثمان ذنورین بھی ڈاڑھو پیار کہو سونو علی ان جو تو خون رب نرالو کرے چھڑیو انشاءاللہ تعالی بچار گالیوں عشقی محبت جو کنداسی پر اج گال ما شروع کندو صحیح کربلا جے میدان کھو سبحان اللہ پوئتے نہ ہلندم چھو تو پوئتے تہاں بدھی آیا ہوں دو بدھو اگتے بوندہ پر ماں کچھ گھڑیوں کربلا جے میدان میں بیہی کرے انشاءاللہ تعالیٰ پو کافلے سا گڈ ہلندہ سیکتے پو جس تے رب پہنچائیو چھا خیالہ یہ ہی خیالہ نا کہ نا منڈا کھاں بری ہلاؤں کربلا کھاں اگتے ہلاؤں نا کیڑی جگہ تو ہلاؤں ماں تو آنکھیں نسیاں تو شعر جی صورت میں نسیاں تو جہندہ سر نیزے تے چڑھی آئے او نواسا پاک نبی دائے جہندہ سر نیزے تے چڑھی آئے جو او نواسا پاک
عاشق ہو وہ جوم دے جلال چاندیو کلام جڑے چوندو ہو نا وہ جڑے نہ چوندو ان جی یار جی جی گالن او گد جلال صاحب چوندو ہو ایک طرح میں ہلندو ہے گد پیو چوندو ہے تے فقیر عاشق طاہری تجھے سامو ویٹھو ماں تے مجھے محبوب مدینے والے میر جے بچڑن جو غلام ہے میرا سیاں محبوب جے درڑے جو تو کہ چوند ماں تے پڑھندو تو کہ چوند تو بھی پڑھ تو تجھی قسمت کھلی پوے سبحان اللہ جہند سر نیزے تے چڑھی آئے او نواسا پاک نبی دائے جہند سر نیزے تے چڑھی آئے او نواسا پاک نبی دائے جو جہند سر نیزے تے چڑھی آئے او نواسا پاک نبی دائے یہ پاک علی دا جانیے یہ پاک علی دا جانیے سکھ چین پاک بطول دائے یہ پاک علی دا جانیے سکھ چین پاک بطول دائے کیر جو جہدہ سر نیزے تے چڑھی آئے او نواسا پاک نبی دائے نہیں شوق حسین نو شاہی دا نہ تخت حسین نو جائی دا تھوڑی سرائی کیا سمجھو تھا نا شوق حسین نو شاہی دا نا تخت حسین نو چاہی دا اے ورانو عشق سامد جا نہ یزید رہا نہ وہ تخت رہا نہ یزید رہا نہ وہ تخت رہا جھنڈا اجوی حسین نہ جھلدائے جو نہ یزید رہا نہ وہ تخت رہا نہ یزید رہا نہ وہ تخت رہا جھنڈا اجوی حسین دا جھلدائے کیونکہ یہ پاک علی دا جانیے سکھ چین پاک بطول دائے تیر جو جہدہ سر نیزے تے چڑھی آئے جہدہ سر نیزے تے چڑھی آئے او نواسا پاک گلا گلا او نواسا پاک نبی دائے دنیا چوندیا میدان کربلا میں امام علی مقام کے ऐं उन जे बचड़नि खे उञारो रखियो वियो शायदि दुनिया खे ख़बर कान्हे का शायदि दुनिया खे ख़बर कान्हे का त हुसैन केरा
चो मुझा दोस्त अजीज हुसैन ऐं हसन हसन ऐं हुसैन कायनात जी रब उहा ताकत बनाईया जन जेड़ो साबिर त रब कंहिंखे कोन बनायो पर उन्हनि जेड़ो पाक नालो भी उन्हनि खां अॻु में रब कंहिंखे नसीब ई कोन कयो। याद रखी छॾिजा मुसलमान हसन ऐं हुसैन खे सम्झण ॾाढो ॾुखियो आहे। फातिमत ज़हरा सलामुल्लाहि अलैहा खे सम्झण ॾाढो ॾुखियो आहे। अलीउल मुर्तज़ा सोहणे खे सम्झण ॾाढो ॾुखियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं इन चइनि जवाननि खे हिकु अमड़ खे सम्झण ॾुखियो आहे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे सम्झण ॾाढो ॾुखियो आहे। हबीब त हबीबा हबीब जे ग़ुलामनि खे सम्झण ॾुखियो आहे। जो महबूबनि जे ग़ुलामनि खे आशिकनि खे सम्झी न सघियो। मां तोखां थो पुछां नंढड़ी ॻाल्हि जॾहिं सुहिणो शहबाज़ कलंदर केर केर चो जॾहिं सुहिणो उस्मान मरवंदी नालो छा आहे सोची सम्झी पो सुहिणे उस्मान ते कमो बेश ॻाल्हाईंदो कर। उस्मान मरवंदी कलंदर जो नालो बि अथई। जॾहिं सुहिणो उस्मान मरवंदी उर्फ कलंदर शहबाज अञा इन नगरीअ ते कोन पहुतो हो उन खां अॻु में केर आयो हो ते जवाब ॾे। इश्क वारो जवाब ॾियो केर आयो हो। बोतलो साईं आयो हो ॻाल्हायो कंहिं बोतले खे सुञातो त बोतलो केर आहे ॻाल्हायो कासाइनि छा न कयो। केॾी महिल कुही गोश्त जा टुकड़ा पिया कनि केॾी महिल कीअं पिया कनि केॾी महिल कीअं पिया कनि। मुंहिंजा दोस्त मक़सद इहो आहे त सुहिणो शहबाज़ कलंदर ॿुधाए मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जो दीवानो ग़ुलाम आहे या नाहे। सुञाणे त तूं कलंदर खे कोन सघे हसन हुसैन खे किथों सुञाणंदे। सुञाणे त तूं मुंहिंजे सजण साईं खे कोन सघे सुञाणे त तूं सजल साईं खे कोन सघे। हसन हुसैन खे किथों सुञाणंदे। सुञाणण जी ताक़त बि नाहे पोइ छा करिणो आहे। बसि हे मुंहिंजा जुमला गौर सां ॿुधजां। जॾहिं सुहिणे इब्राहिम खलीलुल्लाह खे नमरूद बाहि जे आड़ाह में उछलरायो। गौर सां ॿुधजां जॾहिं होॾां उछलायो वियो दरमियान में अञा बाहि में न पहुतो आहे। होॾां नमरूद जे उन उछलाइण वारी शइ मां निकिरी चुको आहे बाहि ताईं न पहुतो आहे। विच में जिब्राइल भी ईंदो आहे मीकाइल भी ईंदो आहे। जिब्राइल चवंदो आहे सुहिणा हथ खणो त मां हीअं कयां। इब्राहिम खलीलुल्लाह चवंदो आहे भॼी पासो कर। हे आशिक़ ऐं माशूक़ जे राज़ ऐं नियाज़ जी ॻाल्हि आहे। हिकिड़ो ई लफ़्ज़ चवंदो आहे सुहिणो इब्राहिम खलीलुल्लाह जिब्राइल ॾे ख़बर मुंहिंजो मालिक ॾिसे थो या न ॾिसे थो। चइबो तूं केरु थींदो आहीं। जॾहिं मुंहिंजो मालिक ॾिसी रहियो आहे तूं केरु थींदो आहीं। विच में भॼी पासो कर भॼी पासो कर। मीकाइल ईंदो आहे मुंहिंजा सुहिणा रुगी हथड़ा खण हवा मुझे हथ में मींहुं मुझे हथ में। सुनो खलील निहारे पुछंदो आहे ॿुधा तुंहिंजे हथ में ॾियण वारो केरु आहे। चई अल्लाह। चइबो मूंखे ॿुधा उहो मुंहिंजो रब मूंखे ॾिसी रहियो आहे या न। चई ॾिसी रहियो आहे। चइबो भॼी परे थी। अज़ीज़ाने मन हे इश्क जी जेका बाज़ी आहे हे इश्क जी जेका रांद आहे ही उन्हनि खे नसीब थींदी आहे जिन ते मालिक महिरबानी पाण कंदो आहे।
जिब्राइल खे जवाब, मीकाइल खे जवाब। जॾहिं मुंहिंजे रब ॾिठो त हणिनी खे जवाब थो ॾे, पोइ ॿुधा उन रब छा कयो। उन बेनियाज़ रब उन बाहि खे हुकुम ॾिनो, अड़ी बाहि याद रख जा, तोखे थधो बि नाहे थियणो, तोखे हल्को बि नाहे थियणो। इहे उल्ला जीअं मरनि था तीअं मरंदा रहनि, इन्हनि में कमी बि नाहे थियणी। पंहिंजो आप ई ताप बि ॾेखारे छॾिजां, पर ॿाहिरां मरंदड़ बाहि हुजी, अंदरि गुलाब जे गुलनि जी सेज थी वञिजां। इहो कंहिं कयो, चो मुंहिंजे करीम रब। जवाब ॾे, कंहिं कयो? मुंहिंजे सुहिणे करीम रब कयो। ॿुधाए त मुंहिंजो ख़ुदा ताक़त वारो आहे या नाहे? मुंहिंजो रब ताक़त वारो आहे। सवाल कयूं, अचो त सवाल कयूं। ओ मुंहिंजा मौला, क़ुरान करीम खां पुछोसीं, अल्लाह जे क़ुरान गवाही ॾिनी त उन बाहि खे रब हुकुम कयो, क़ुलना या नारु कूनी बरदौ व सलामन अला इब्राहीम। ख़ुदा बाहि विसाए सघे पियो या न? जवाब ॾियो। कान विसराई, कान विसराई, बाहि विसराई कोन, आड़ाह बि घटि कोन कराई, अंदरों अंदरों गुलनि जी सेज कराए काइनात खे ॿुधाई, ओ काइनात वारो, मां अल्लाह जे ताक़त जो अंदाज़ो लॻायो। ॿाहिरों बाहि ॿरी रही आहे, विच ते मुंहिंजे आशिक जे लाइ गुलनि जी सेज बणिजी रही आहे। अचो त उन रब जे दरबार में सवाल कयो, ओ मुंहिंजा मौला, ओ मुंहिंजा करीम रब, इब्राहिम तोखे प्यारो आहे। रब चवे थो प्यारो आहे, अर्ज़ कर मौला पोइ हुसैन प्यारो आहे? जेकॾहिं रब तोखे चवे त तूं छा थो सम्झी त तूं तां कंदे मौला? जेकॾहिं मुंहिंजो ईमान त आहे, पर हेतिरा ॾींहं पाणीअ खां परे छो कई? होॾे बाहि खे बाग़ करे छॾियई, हिते फिरात नदी, त छा जन्नत जा हौज़े कौसर छो न मोकिलियई? मुंहिंजो बेनियाज़ रब फरमाईंदो आहे, सुहिणे इब्राहिम खे ज़िंदा रखणो हुयो, दुनिया ते रखणो हुयो, उन जे वजूद मां इस्माइल खे पैदा करणो हुयो, इस्माइल जे वजूद मां अॻिते आणे पंहिंजे महबूब खे बनाइणो हुयो, महबूब खे बनाए महबूब जे वजूद मां आशिकनि जे सरदारनि खे बनाइणो हुयो। सरदारनि जे बनाइण खां बाद रब चवे थो, मुंहिंजे ताक़त खे थो ॾिसी त मां मासूम 6 महीननि जे अली असगर खे शहीद कराए सघां थो, अली अकबर जे जवानीअ खे शहीद कराए सघां थो, कासिम कोट जे जवानीअ खे शहीद कराए सघां थो। ॿुधाए त इन्हनि जे वॾड़े भाउ ज़ैनुल आबिदीन खे छो बचायुमि? इमाम ज़ैनुल आबिदीन बचो न? छा ज़ालिमनि खे ख़बर न हुई त हे महबूब जो बचड़ो आहे? जवाब ॾियो। ॻाल्हि ख़बर न हुई छा? अल्लाह फरमाए थो, ओ मुंहिंजा बाना, मां अल्लाह जूं हर कम में हिकमतूं हूंदियूं आहिनि। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमाए, ऐ मुंहिंजा बाना गौर कर, इस्माइल अलैहिस्सलाम अञा नबूवत जो ऐलान कोन कयो हो, अञा त मासूम बचड़ो हुयो। जेकॾहिं जबल जे पहाड़ीअ में पेर जूं आङुरियूं हणे त मां ख़ुदा चश्मा जारी पियो कयां। करबला जे मैदान में उहो हुसैन जंहिंजे लाइ मुंहिंजे महबूब ऐलान कयो त सैयदा शबाब अहलल जन्नह अल हसन वल हुसैन। रब चवे थो, ही त मुंहिंजे महबूब जो उहो बचड़ो आहे जंहिंखे मुंहिंजे महबूब मां रब जे रज़ा सां जन्नत जी सरदारी ॾेई छॾी आहे।
गौर कजां कुछ ॻाल्हियूं बुनियादी तोखे ॿुधाईंदो हलां जेको सरदार हूंदो आहे उन जी हैसियत कहिड़ी हूंदी आहे जवाब ॾे चओ पूरे राज जे मथां हुकुम हलाए त हीअं ईअं न सरदार छाखे चइबो आहे चओ जंहिं क़ौम जो सरदार हूंदो आहे सॼी क़ौम उन जे ॻाल्हि सॼी क़ौम उन जे मातहत हूंदी आहे उन जे हुकुम जे हेठि हूंदी आहे जेको हुकुम न मञींदो जेका वणेसि उन खे सज़ा ॾियारींदो को राजपरन जो सरदार को कीरियन जो सरदार को बिरोहिन जो सरदार